Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। बाबा सांवल अकेला वेठा आहियूं पाण में। हिकिड़ी ॻाल्हि मुंहिंजी और सां ॿुधी छॾ बाबा, मौत मुलाक़ात सबके सां आहे जेको हिन दुनिया में आयो आहे। हिकिड़े ॾींहुं वञणो बि आहे बाबा। यकीनन हिकिड़ो ॾींहुं अहिड़ो ईंदो जो मूंखे बि ही जहान छॾणो पवंदो बाबा। जंहिंमहिल मां मरां त पक सां जेकी राज वारा आहिनि उहे मुंहिंजी पग तोखे मुंहिंजो भाणे जो समझी तोखे ई पाराईंदा बाबा। इन पग पाइण खां तूं इनकार कजां, छो त पग जे मथां पग नाहे पाइबी बाबा। बाबा साईं, ही तव्हां वसियत था कयो छा? बाबा वसियत समझी या नसीहत, जे नथो समझी तो समझाए। बाबा साईं, शायद मां तव्हांजी ॻाल्हि समझी न सघियो आहियां। नथो समझी न त पोइ मां थो समझाए बाबा। जॾहिं बि कंहिं खानदान, कंहिं ॻोठ या कंहिं घर जो वॾो हिन दुनिया मां हलियो वेंदो आहे त उन जी पग उन जे खानदान जे मथां ईंदी आहे बाबा। अल्लाह जो शुक्र आहे मां बे औलाद सही, पर तुंहिंजी सूरत में मूंखे बच्चो ॾिनो अथई बाबा। हीअ पग यकीनन ॻोठ वारा तोखे ई बदिलाईंदा बाबा। मां पंहिंजी पहलवाणीअ वारी पग जेका उस्ताद मूंखे बदिलाई उहा ई मां तुंहिंजे हवाले कई। याद अथई न उस्ताद मोहतरम जी तुरबत थे सावल बाबा। बेली मुझे उस्ताद जे पग जी भारत हुजे, बाक़ी राजूणी पग राज जाने पग जाने। बाबा ईअं न कयो, मूंखे गुनहगार न कयो। शाला तव्हां जुड़िया हुजो, कोसो वाह तव्हांखे न लॻे। मूंखे पंहिंजे कदमनि में रहण ॾियो बाबा। अस्सलाम वालेकुम अदा बचल खाना। वालेकुम अस्सलाम। पीराणा अज खां पोइ मूंखे अदा नसरी थो कर। छो अदा बचल खाना? असां ॿाहिरनि वारी भाइपीअ मां निकिरी वियासीं या? पीराणा खान मां एतिरो इज़त वारो किथे आहियां जो ॾातू ऐं तूं मूंखे अदा करे छॾियो। अदा बचल खाना सुकनि सां गॾु सावा न साड़। हूअं बि सादिक जे अचण खां पोइ तुंहिंजो रवैयो असां सां सुठो न आहे बाबा। पीराणा मूंसां इहा काटकुन वारी ॿोली न ॻाल्हाईंदो कर। ॾातूअ जो हर चलो थी बीठो आहीं न त पोइ ॾे वञी हुनजो साथ त पोइ यकीनन सुकनि सां गॾु सावा बि सड़ंदा। हेॾे कुंडुनि पासनि में वेही कननि में था ॻाल्हायो। जेतिरी हिमत अथव त अची बचल खाने जे साम्हूं ॻाल्हायो, अखियूं अखियुनि में विझी ॻाल्हायो त भली ख़बर पए राज खे त केरु केतिरे पाणीअ में आहे। बचल खाना राज में मतां को ॿियो बि इज़त वारो हुजे, पर मूंखे अलाए छो तव्हां ई सादिक खां सवाइ ॿियो को इज़त वारो ॾिसण में ई कोन थो अचे। हीराणा, तूं ऐं ॾातू
हकीम वटि वञी पंहिंजे अकुल जो इलाज करायो। संवर तूं न ॻाल्हाए, अञा बचल खान चेरो आहे ऐं राज जी पग बचल खान जे मथे ते आहे। पीराणा चव वञी ॾातूअ खे त तो राज जे पग जी इज़त कान कई ऐं चव वञी ॾातूअ खे त वक़्तु तुंहिंजे हथनि मां निकिरी चुको आहे। अम्मा हुर बचल खान त अलाए कहिड़ी मिट्टी जो ठहियल आहे। अॼु ताईं बे औलादी हुजण जो दुख ज़ाहिर न कयो अथसि, पर मां त औरत आहियां। सच पुछी त ॾाढी भागन वारी आहियां। हा मां, अलाह तोखां तुंहिंजी औलाद कसी त सचल खान तुंहिंजी थञ पीती। सचल खान खे अलाह पाण ॾांहुं घुरायो त अलाह साईं तोखे सांवल ॾिनो ऐं सांवल जे करे मां हिन घर में तुंहिंजी नुंहं थी आयसि। अॼु न सुभाणे तोखे ॿियो अम्मा चवण वारो पुटु ऐं नुंहं बि जल्द खां जल्द हिन घर में अची वेंदा। हाणे ॿुधाए तोखां वधीक को आहे ॿियो ख़ुशि नसीब? मुंहिंजी राणी वेठी आहे। सदको वञा मां, सदको वञा। बिस्मिल्लाह, मुंहिंजी खुश थई न मां? हा मां, तूं खुश आहीं? अदी मीरा खुश आहे। बस मस तेरो भलो थई। जीअं न्याणी ॾिनी त तीअं मोही नथी करे असां। अड़ी अदी रोज़ रोज़ धी जे दर ते माउ पीउ जो अचण बि सुठो कोन थो लॻे। आ तोखे न ॾिनी हो न रोज़ रोज़ पई लियो पाए लियोसि। अदी पोइ छा आहे, पंहिंजो घर अथई, जॾहिं दिलि चवे अच। अदी मीरा भला इहो त ॿुधा ख़ैर में अचण थियो आहे? ऐं अदी ख़ैर वरी किथे आहे? अच्छा तोखे ख़बर कान्हे छा? अधे आसूदे मल जी ज़ाल रुसी माइटनि वञी वेठी अथई। आई वीचारो अधो आसूदो रोईंदो रड़ंदो थो वते। अम्मा वॾी ॻाल्हि ॿुधाए छॾी, चाची कमला त कहर करे छॾियो। अदी अमीरा इहो त ॿुधा त कमला ऐं आसूदे जो झेड़ो कहिड़े ॻाल्हि थी थियो? अती अलाह जी इहा ख़बर मूंखे कान्हे, छो जो राणे जे पीउ खे अधे आसूदे इहा ॻाल्हि कई कान्हे। बसि रुॻो रोइण ऐं रड़ण में पूरो आहे। ॻाल्हि ॿुध, तूं अधे बचल खान खे चओ त आसूदे खां पुछे त सही न। पोइ हाणे मिठी त परे कोन्हे न, हलंदासीं मेड़ मिंट करे कमला माई खे वठी ईंदासीं। अदी बचल खान अचण वारो आहे, पोइ ॿई मिली चवंदासीं त पुछे आसूदे खां। अम्मा हुर उथी अदी अमीर लाइ चांहि जो कोफ्ते ठाहे वठो। हा मां त हाणे सम्झियसि त अदी कमला असांखे ज़ेवर छो वापसि करे वई। इन मां त ईअं थो लॻे त अदी कमला जो मोटी अचण जो इरादो कोन्हे। लॻे त मूंखे बि ईअं थियो। बसि ॿियो वीचारो रोए रड़े छा कंदो। बाबा राति चयो पए त सुबुह सवेर मारीअ ते वेंदुसि। सवेर खां लस्सीअ जो लोटो खणी निकितो आहे त हींअर ताईं नाहे मोटियो। ख़बर नाहे किथां वियो बाबा। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। पीराणा बराई लस्सीअ ते पलजण वारा बि बचल खान जी नज़र में ॾातू ऐं पीराणे खां इज़त वारा आहिनि। सोटीदन मूंखे ॿुधाईंदो हो त बाबे बचल खान जे राज में ॾातूअ नाले हिकिड़ो शख़्स रहंदो आहे ऐं इहो बि चवंदो हो त ॾातू ॾहेसर आहे ऐं इहो मूंखे न ॿुधाई। उहो ॾातू ज़ाइफ़ुन वारी ज़बान ॻाल्हाईंदो आहे। ॾातू पंहिंजे मुंहं ते मुछूं त ॾिस, मुछूं अथई। मर्दनि वारो ॻाल्हाइण सिख, छॾ ज़ाइफ़ुनि वारो ॻाल्हाइण। सादिक खान जॾहिं टांडे खण वारो न बोरची बणजंदो आहे त पोइ ईअं ई ॻाल्हाइबो आहे। पीराणा जेकॾहिं मयारियूं ॾियणियूं अथव इहे वञी बाबे बचल खान जे साम्हूं मयारियूं ॾियो। जेको चोरनि खां वधीक अशराफनि जी इज़त थो करे, मां जेकॾहिं पराए दरनि ते वञी लस्सी पिनी पंहिंजो ऐं पंहिंजे बचनि जो पेट गुज़र थो कयां त इन में त मां पंहिंजो फ़ख्रु महसूस थो कयां। एहसाननि मुंहिंजे रब जा जंहिं हिन वक़्त ताईं मूंखे हलाल जो टुकुर नसीब कयो आहे। अफ़सोस आहे उहे माण्हू मूं ते टोंक था कनि जंहिं अॼु ॾींहं ताईं हलाल जो हिकु टुकुर बि
खाधो न आहे ऐं उहे चोर निराड़ ते ईअं टोपी रखी तीअं शापरनि खे वट ॾेई पंहिंजो पाण खे मुड़ुस माण्हू था सम्झनि। सादिक पंहिंजी हैसियत में रही ॻाल्हाए, एतिरो न ॻाल्हाए जो सुभाणे पछताइणो पवई। दातू कावड़ न कर, असां सभिनी जी हिकु हैसियत आहे। असीं सभु राज वारा पंहिंजा पाण में भाइर आहियूं, सभु इज़त वारा आहियूं। जेकॾहिं बाबू बचल ख़ान तुंहिंजी इज़त नथो करे, हिकु घड़ी जे लाइ पंहिंजी जीअ में झाती पाए ॾिस त इहो तोखे पाण जवाब मिलंदो त तोमें कहिड़ी खोट आहे, तो कहिड़ी ग़लती कई आहे। पोइ तोखे सभु सम्झ में अची वेंदो। मां जेको कल्ह हुयुमि अॼु बि उहो ई आहियां। बदिलजी त बचल ख़ान वियो आहे। जेको काल्ह ॾातूअ जी इज़त कंदो हो, उहो अॼु माण्हुनि जे मुंहं ते बेइज़तो थो करे। छो? ऐं रुगो ॾातूअ खे न, पर ॾातूअ सां घुमंदड़ हिन पीराणे खे बि बेइज़तो थो करे, ऐं उनजो सॼो सबबु तूं ऐं तूं। वाह पीराणा वाह, वाह जी मुड़सनि वारी ॻाल्हि कई अथई। बाबो बचल ख़ान राज जो चङो मुड़ुस आहे, कूड़ कोन ॻाल्हाईंदो। भाइर बणिजी वञी पुछोसि त तव्हांजी इज़त छो नथो करे ऐं मुंहिंजी इज़त छो थो करे। अॼु आयो था वतो पंहिंजी ॿई ॼणा रत साड़ींदा। किरणा, हाणे हिन राज में या त सादिक रहंदो या ॾातू बचल ख़ान खे जेकॾहिं ॿेले में ॿ शींहं राण आहिनि न, त पोइ ॿिन्ही खे हिकिड़ी नज़र सां ॾिसणो पवंदुसि। सोबारा खान वाह वाह थी वई, गुजार त बस 7 टुकर थी पई। केड़ी गुजारत जी गाल तो करी कमदार? तव्हां ऐं तव्हांजो राज सॼो परेशान हो त बचल खान संग कंहिं लाइ वठंदो? माना त कमदार तोखे ख़बर पइजी वई आहे। कमदार ॿुधाए बाबा असुल गाल छा आहे? सोबारा खान मूंखे सावल ॿुधायो त तव्हांजी न्याणी बचल खान पंहिंजे घर में रखंदो ऐं उनजो घोट सावल जो भाउ थींदो जेको पढ़ियल लिखियल बि आहे। पढ़ियल हुजे या अणपढ़ियल, मूं लाइ त ख़ुशीअ जी ॻाल्हि इहा हूंदी त मुंहिंजी न्याणी बचल ख़ान जहिड़े जवान जे घर में रहंदी। सोबारा खान पोइ बि सावल जे भाउ खे जाचणो पवंदो, तुंहिंजी न्याणी सां लाहूं लहण जे लाइक़ु आहे या न? हाँ सोबारा खान, इहो ज़रूरी त न आहे त सावल जो भाउ सावल जहिड़ो हुजे। मां न सावल खे सुञाणिया न सावल जे भाउ खे सुञाणिया, मां रुगो बचल ख़ान खे थो सुञाणिया। इज़त वारो बि आहे ऐं गैरत वारो बि आहे। बहादुर ऐं मुड़ुस माण्हू त मथो मथे ते आहे। वॾे मां वॾी कस सही बि मुंहिंजी न्याणीअ खे सुखियो रखंदो। पंहिंजो पेट बुखियो रखी त बि मुंहिंजी न्याणीअ खे सभु सुख ॾींदो। ॿियो भला मूंखे छा खपे? बेशक बचल ख़ान इहो करे सघे थो, पर बचल ख़ान घर में अकेलो त न आहे न, ऐं न बचल ख़ान सदाईं जीअरो रहंदो। हा शेरदिल, इज़त वारे खे मोट में इज़त ई मिलंदी आहे। जेकॾहिं मुंहिंजी न्याणी बि पंहिंजे मुड़ुस जी इज़त कई त इज़त माणींदी। बचल ख़ान जे मोए खां पोइ जेकॾहिं मुंहिंजी न्याणीअ खे इज़त न मिली न, त मां इहो ई सम्झंदुसि त ॾोह मुंहिंजी न्याणीअ जो आहे। बचल ख़ान जे क़बर ते वञी बचल ख़ान खे मयार कोन ॾींदुसि। अच कमदार। अरे अब्बा, हाणे त बच्चन जो पी थियण वारो आई, कुछ मुड़सी जो अखर धार। तूं या ॿाराणी हाणे छॾे ॾे, पंहिंजे घर खे संभाल। ही त वेचारी ॾिस कहिड़े हाल में कम थी करे, हिन जो वेचारी जो ख़्यालु कर। तुंहिंजो पीउ या केसि ताईं जेरा हूंदासीं जो तव्हांखे पिया संभालींदासीं। मां सॼो ॾींहुं घर ई त संभालियो वेठो आहियां। घर खां विख बि ॿाहिरि कढां थो। जंहिंमहिल चवीं थी पाणी जो दिलो भरे रख त भरे थो रखां, चवीं थी हे खटकाणी होॾे रख त उहा बि कयां थो। जे न मुंहिंजी ज़ाल लटा थी धोए त नलको मां थो हलायां। मां अबो तूं सॼो ॾींहुं अछो पटको ॿधियो सॼे ॻोठ में घुमंदो थो वठे, बाक़ी घर में त सज़ा मूंखे थी मिले न। मां अञा तूं चवीं थी त राणा घर संभाल, मां अञा घर कीअं त संभालियां? वाह
वाह वाह वाह इहो तो इएं थी चवां छा तो कुकड़ वांगुर आरे ते वेही रहो बुहारी दे था मल कपड़ा दो न अबा तो चवां थी घर के हला घर के संभाल को बियो भी कमकार आई या बस रुगो घर के रुगो छंडड़ फूकण अथई मूंखे त बा लॻे थो अला जे केसि ताईं जीअर आहियूं अला जे असांजे मोए खां पोइ ईअं न थिए जो ये मथे ते हथ अची वञे नई ज़ाहिरा फुफी अॼु बस ई रहियूं सुभाणे 3 बि थींदासीं घर में छा नथो घुर्जे अम्मा मुंहिंजी ॻाल्हि तूं बि ॿुध हा हाणे तूं बि थोरो हथ खे हलकड़ो कर रुगो खाइण पीअण कोन्हे गंज तोखे खारायो अथमि गंज गिह जा ढुक बि तोखे पियारिया अथमि हा बसि ख़ैर सां रुगो ॿार ॼण खाइण जो वक़्तु न आहे वियो सॼी ज़िंदगी पई आहे फुफी मां बि अमीराणे घर जे पालकिन में न आहियां पलियल दुखनि सुखनि में मां जीअण ॼाणा थी जहिड़ा घर जा हालात आहिनि मां उन्हनि सां गॾु हली सघां थी अम्मा भला तुंहिंजी छा मर्ज़ी आहे या मूं वारी ज़ाल सावन मिर्चनि जी चटणी अचार सां मानी खाए बोले छो या मिर्चुनि जी चटणी कोन खाइबी आहे छा अब असां त खाधी अञा बि खाऊं पिया हा ऐं बेइज़तुनि जी बुसरिन खां जेका आहे न इज़त जी चटणी भली पर फुफी ख़ैर आहे वेलो वेही बि रहंदासीं न त को फ़र्क़ु नथो पवे अल्लाह न करे जो वेला वेहूं माई तूं मूंखे ॿुधा कॾहिं असीं हिकिड़ो वेलो बि वेठा आहियूं अल्लाह साईं कोन विहारींदो रब कोन विहारींदो वेला छो वेहूं सभु कुझु मिले थो खाऊं पिया पीऊं पिया हलूं पिया जी फुफी तूं मुंहिंजे सोरे जी त ख़बर ॾे केॾां वियो आहे हा साईं बाबू वॾे कम सां वियो आहे ॿियो चाचे आसूदे खां पुछण वियो आहे त इहा मासी कमला छो रुसी वई आहे छा लारूसी वई आहे इहो पाणे अधो बचल खान हुन खां पुछी पक कंदो पर इहे बि थी सघे थो अधो बचल खानी असीं थर वञी निकिरूं ऐं अधे कमला खे हथ जोड़ करे वठी अचूंसि फुफी तूं मिठी वेंदी आहे बोले ऐं को ॿाहिरि मुल्क थी वञा छा हा मिठी परे आहे छा ऐं गाॾियुनि मुल्क गॾाए छॾियो आहे वेंदासीं ऐं ॿिए ॾींहुं मोटींदासीं राति ई हिकिड़ी हाणे बसि कर घणो ॻाल्हाए आई थी घर जो कमकार कर राणा तूं बि थी अपिड़े खे त ॻोल्हे अचे हाज़ुर अम्मा ये बाबो वींदो केॾां मां जो ॾिसी थो चास दलीवा उसामो ॾिस फोग फ़कीर थो अचई अॼु हिन सां घटि न आहे करणी न दा ख़बर न फोग फ़कीर सां झेड़ो न कबो अॼु हिनखे बुछड़ो कबो बुछड़ो ऐं पोइ माफ़ी वठी मामले खे हिते ई ख़तमु कबो छो न को ॾिसण वारो आहे न वाचण वारो न को ॿुधण वारो अॼु वरी मूंसां ॿई भार झेड़ो करण जे लाइ बीठा आहियो छा झेड़ो त मां मितेरीअ सां ई न आहियां कंदो तोसां छो झेड़ो कंदुमि तूं असांजे राज जो सुरीलो दुलारी आहे डम 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 इज़त वारा ऐं शरीफ़ माण्हू पाण में झेड़ो कंदा जा पहिरीं बाक़ी कंहिंसां झेड़ो कयो छा हो मां साॻियो फोग न आहियां छा फोग फ़कीर हाणे लेखा कंदे छा बाबा हाणे घर में ॿ ठिकर त ठड़कंदा रहंदा आहिनि हाणे उन्हनि ठिकरनि जे करे माण्हू पाण में विढ़ंदो त कोन असां हिकु राज जा ॿाहिरि आहियूं पिया विढ़ंदासूं पिया ठहंदासूं तव्हांजो मतिलबु छा आहे मूंखे परचाइण आया आहियो छा अदा भोग तूं को नंढड़ो ॿार आहीं छा जो तोखे खट मिठड़ो खाराए परचाईंदासीं अॼु असां रूह सां तोखां माफ़ी वठण आया आहियूं ऐं माफ़ी वठी पोइ वेंदासीं हा ईअं कोन वेंदासीं हा न न न न मां तव्हां ॿिन्ही खे हरगिज़ माफ़ कोन कंदुसि मां तव्हां ॿिन्ही खां ॾंड ॾोह वठंदुसि अदा भोग कहिड़ा असां वटि संग आहिनि जो तोखे ॾंड में ॾींदासीं पैसा त असांखां हूअं ई पासीरा थी विया आहिनि तोखे असांखे छा ॾींदासीं तूं जो असांजो ठोड़ी ख़ैर बसि उतर में असां हथ ॿधी माफ़ी था वठूं अदा भोग सोची छा थो पुट जो खून बि त माफ़ कयो ई न ऐं नूंहं जेका मारिजी वई उनजी भला तोखां कंहिं माफ़ी वरिती असां भला को तुंहिंजा खून कया आहिनि छा ॿाहिरि आहियूं बाबा मिड़ई तोखां माफ़ी था वठूं ही चवनि त सच था
पर हिननि ॿिन्ही बेवकूफ़नि खे अकुल जूं ॻाल्हियूं कंहिं ॾाहे ॾसियूं आहिनि। ज़रूर हिननि ॿिन्ही सां का वेधन ज़रूर आहे। अदा भोग छा थो सोची? सोचां थो त शादीअ खां पोइ ॿई भाउर सुधरी विया यार। हाणे हीअं था कयूं त उन सुधारण वारीअ जे सदके तव्हां ॿिन्ही भाइरनि खे मां माफ़ थो कयां। छा यादि कंदो? वञो। अदा ख़बर भोग असांजी न तुंहिंजी ज़ाल जे करे इज़त कई अथई। हा दालीमा, मां भी महसूस कया थो यो आसूद मल भी मुझी ज़ाल जी इज़त थो करे, यो भोग भी मुझी ज़ाल जी इज़त थो करे। असांजी त राज में इज़त ही कोने, असल एड़ी थी कावड़ चे। न बस 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 हाणे कावड़ के छॾ, थोड़ी गैरत कर ऐं पंहिंजी ज़ाल ते थोड़ो रोब ताब कर। हा हल 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 घर त अॼु न मितेरी जो मथो तो कच्चो कयां। हल हल ॾिसंदासीं हल। हकीम साहब, मुझे दिल जे दर्द जी दवा आंदी हूंदई। यार तोखे त फोग फ़कीर चयो हूंदो त अहिड़ो कुछ तो या कख वञी खड़ाए आसूदे मल खे जो आसूदे मल जे दिल जो दर्द धोपी वञे। अंदर में जेका इश्क जी बाहि थी ॿरे न, उहा विसामी वञे। यार आसूदा मल अहिड़ी दवा न असांजे अबनि ॾाॾनि ठाही हुई ऐं नई वरी मूं वटि आहे, कसम कुश्तनि जो। हकीम साहब त पोइ इहो पाप जो छो कमु कयो? छाजे लाइ अहिड़ी ॻाल्हि कई जो कमला मूंखे हिन उमिरि जे हिसे में छॾे हली वई? हकीम साहब तोखे छा ख़बर न आहे यार त उहा मूंखां सवाइ हिकु पल बि न जी सघंदी। अलाए कहिड़े हाल में हूंदी हुते हकीम साहब, तोखे अंदाज़ो आहे? मूंखां कमला जुदा करण वारो तूं आहीं हकीम साहब, तूं तो इहो पाप कयो। यार मां न हिते थो जी सघां न उहो हुते जी सघंदी। आसूदा मल ॿिली अणॼाणाई में इंसान खां अलाए छा छा थी। कसम कुश्तनि जो मुंहिंजी नियत में त नेकी हुई बाबा। मूंखे कहिड़ी ख़बर हुई त तुंहिंजी ज़ाल ईअं रुसी घर छॾे हली वेंदी। अरे यार तोखे कंहिं चयो आहे त कमला रुसी वई आहे? कमला त मुंहिंजे लाइ मिठीअ मां ख़ुशियूं ख़रीद करण वई आहे। हकीम साहब जॾहिं मां ॿी शादी कंदुसि न, कमला मोटी ईंदी यार। ऐं आसूदा मल पोइ कर न ॿी शादी, उस्ताद तुंहिंजे सिर लाइ त वेठो आहे न। अरे बाबा कसम कुश्तनि जो आसूदे मल जे लाइ त मुंहिंजो सिर बि हाज़िर आहे बाबा। मूं वटि अहिड़ा कुश्ता पिया आहिनि, अहिड़ा त कुश्ता पिया आहिनि जो पोड़ो खाए त असुल जवान थी पवे, ऐं जेकॾहिं जवान खाए त सफ़ा नौजवान थी पवे, ऐं जेकॾहिं नौजवान खाए त असुल सफ़ा 12 सालनि जो ॿार थी पवे। कसम कुश्तनि जो। ऐं जेकॾहिं नौजवान खाए न त 12 सालनि जो ॿार न थी पवे त मुंहिंजो नालो हकीम लाहौती लतीफ़ी कोन्हे। आसूदा मल तूं ॾिस भला को मिटनि माइटनि में संग। हकीम साहब अॼु इहा ॻाल्हि कई थी, वरी ॿीहर न कजांइ। आसूदे मल जो रूह उहो राणो आहे जेको काक जी मूमल खां सवाइ ॿी कंहिं औरत ॾे ॾिसंदो बि कोन। आसूदे मल बि हिकु ईश्वर खे पूॼियो आहे, हिकु कमला खे चाहियो आहे। हकीम साहब ॿी ॿोली न थींदी। आसूदा मल यार मूंखे माफ़ कजां बेली। कसम कुश्तनि जो मूं तो सोचियो ई कोन हो त अहिड़े मतलबी दौर में के अहिड़ा बि इंसान थी सघनि था जिन जा जिस्म जुदा ऐं रूह हिकु हुजे, ऐं सो बि उमिरि जे हिन हिसे में। कसम कुश्तनि जो वाह कादिर तुंहिंजा कमाल। आसूदा मल यार मूं तुंहिंजो निमक खाधो आहे ऐं मुंहिंजो तोसां इहो वाइदो आहे
त तोसां उहो निमक निभाए पो कसम कुछ त शागिर्द ना मुराद है बाबा हल त हल ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।